पसंद पार्टी ज़िले जामशोरो तालके कोटड़ी में अज तरक्की पसंद हाउस बबर स्टाफ से जो असो इजलास थो है। काफ़ी ॾींहंनि खां वठी जी मंशात के बाबत हलंदड़ जेका काफ़ी ॾींहंनि खां हलंदड़ है उन जे लाइ असां SSP सां मिलियासीं। उन खां पोइ ॿियनि दोस्तनि सां गॾिजी असीं हर माण्हू फ़िक्र मक़्त मिलिया आहियूं, पर को बि जेको आहे सो अञा ताईं जेको आहे सो तहरुक या को अमलदार जो है नथो वठे। असीं जो अज तरक्की पसंद पार्टी के तरफां जो ऐलान किया है ज़िले सदर ज़िले जामशोरे में तहरीक हलाइण जो, असीं बिल्कुलु उन में माना भरपूर तारीख़ में हिस्सो वठंदासीं। जी शेड्यूल ॾिनो आहे असांजो 19 तारीख़ कोटड़ी में असांजो मुज़ाहिरो थींदो, 21 तारीख़ ते असांजो मांझंद में मुज़ाहिरो है, 23 तारीख़ जामशोरे में ऐं 28 तारीख़ सेवण में असांजो मुज़ाहिरो थींदो। जेकॾहिं हितां जो MP बि नुमाइंदो जेकॾहिं चाहे हा त कंहिं SHO के भी ताक़त कान्हे का त हितां जी मंशात हले, एंटी नार्कोटिक्स अमलो किथे आहे ऐं पुलिस जी जेकी भी सॼी जेका सरपरस्ती आहे उहा मनशत फ़रोशन ऐं डीलरनि सां गॾु आहे। इन्हनि खां सवाइ ही नथा हलाए सघनि। असीं वरी बि पुरज़ोर अपील था कयूं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का त हिन ते सो मोटो एक्शन वठो।